राणीपुर में हज़रत हाजना शाह बोदला बुखारीअ जो सालियानो तिल मुबारक कलंदरी धमाल सां पुॼाणीअ ते पहुतो। अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें मुख्य क़दीमी मेहंदीअ जी तक़रीब में मियाँ काज़िम हुसैन पीरज़ादो, मियाँ अख्तर पीरज़ादो, मियाँ फ़िदा हुसैन पीरज़ादो, मियाँ अली बख्श पीरज़ादो जी अॻुवाणीअ में कलंदरी फ़क़ीरनि जी धमाल सां हवेलीअ खां मेहंदी खणी जुलूस जी सूरत में क़दीमी रक़्स कंदा दरगाह पहुता, जिते जुलूस में शामिल अक़ीदतमंदनि लाल रंग सां रंगियल नज़र आया। जंहिं बाद मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। उन मौक़े ते मुल्क व क़ौम जी सलामती ऐं ख़ुशहाली अमन जे लाइ इज्तिमाही दुआऊं कयूं वयूं, जॾहिं त मेहंदी अक़ीदतमंदनि ऐं मुरीदनि में विरहाई वई। उर्स जे हवाले सां दरगाह जे सैन में धमाल जी रूह परवर महफ़िल पिणु सजाई वई, जिते धमाल हणी अक़ीदतमंदनि वजद वारी कैफ़ियत में अची रूहानी सुरूर हासिल कयो, जॾहिं त तक़रीबुनि दौरान सिक्योरिटीअ जा मुनासिब इंतज़ाम कया विया हुआ। उन बाद तक़रीब में आयल अक़ीदतमंदनि ऐं मुतक़दनि लाइ लंगर जो पिणु एहतमाम कयो वियो। ॿिए तरफ़ राति जो देर सां दरगाह जे अङण में उर्स जे हवाले सां सूफ़ियाणी राग जी महफ़िल सजाई वई, जंहिंमें मशहूर सूफ़ी रागी अयाज़ मल्लाह, मासूम मुख़्तियार ऐं ॿियनि मक़ामी फ़नकारनि पंहिंजे सुरनि सां महफ़िल खे चार चंड लॻाए ॿुधंदड़नि ते वजद तारी करे छॾियो। जिते मेले जहिड़ो समाह रहियो, इंतज़ामनि तरफ़ां पार्किंग, सफ़ाई सुथरा ऐं ॿियूं सहूलियतुनि जा इंतज़ाम पिणु कया विया हुआ। उर्स जूं तक़रीबूं राति देर ताईं जारी रहियूं, जॾहिं त अक़ीदतमंदनि जो चवणु हो त हज़रत हाजना शाह बुखारी बोदले जो उर्स में शिरकत करे असांखे रूहानी ऐं दिली सुकून ऐं राहत मिले थी। आख़िर में राणीपुर जे प्रेस क्लबनि जे सदर व जनरल सेक्रेटरियुनि खे बहितरीन कवरेज करण ते खेनि मञता एवार्ड ऐं शील्डूं ॾिनियूं वयूं। कैमरामैन आसिफ राजपर, जाफ़र राजपर सां गॾु शकील अहमद शेख, कोशिश डिजिटल, दरादा शरीफ़।